वतन जे इज्जतुन ऐं अज़मतुन जा रखवाला असांजा ज़हन ऐं ज़िंदा ज़मीर जागनि था। वॉइस ऑफ सिंध जो मसइलो ज़ेर गौर आयो शाह साहब, छाकाणि त जंहिं तरीक़े सां सभिनी सां हिकिड़ा राब्ता रखनि था त इहा शइ बि जे साम्हूं आई त वॉइस ऑफ सिंध जो स्ट्रक्चर कीअं आहे, उहो कीअं हले पियो ऐं शाह साहब जन उन खां मुतासिर बि आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त हीउ को कारोबारी इदारो कोन्हे। गुज़िरियल 12-13 सालनि खां असां हीउ कमु कयूं पिया। असांजी हिकिड़ी इनफ़रादियत इहा ई आहे त असां जेके बि सिंध तोड़े दुनिया में जेके बि प्रोग्राम थियनि था त सिंध जे हवाले सां असां उहे उन शिकल में नशर कयूं था, जेको सिंध में जेके मीडिया या इदारा आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ तरीक़े सां उते मुख़्तलिफ़ तरीक़े सां रिपोर्टिंग थींदी आहे। असां हिते मुख़्तलिफ़ तरीक़े सां उन जी मुकमिल कार्रवाई हलायूं था, जंहिंमें उहो पंहिंजी धरती जे लाइ जेको बि खुली करे ॻाल्हाइनि था उहे असां समूरा प्रोग्राम नशर कयूं था। उन खां सवाइ जेका बि इल्मी अदबी जेका बि तक़रीब थिए थी ऐं जेके वर्सियूं ऐं उन खां पोइ जनम ॾींहं जा जेके प्रोग्राम थियनि था या किताबनि जी महूरत थिए थी त उहे बि असां बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे उहो बि असां ॾियूं था। त असां वटि इहो तक़रीबन को 10,000 खां वधीक प्रोग्राम असां वटि रिकॉर्ड थियल आहिनि, जेके असां ईअं सम्झूं था त इहो तारीख़ जो तमामु वॾो खज़ानो आहे। त इन हवाले सां असां जेको हीउ सॼो पूरो कयूं था इहो बिल्कुलु चंद दोस्त आहिनि ऐं ॿियो जेको बि ख़सारो थिए थो उहो ज़ाती तरह मां पूरो कयां थो, पर उहो बि एतिरो आहे जेको शायदि मुंहिंजा कुलनि खां बि जेको आहे उहो ॿार खणण खां वधीक आहे। त उन हवाले सां मां चाहींदुसि त सॼी सिंध जेकॾहिं इहो सम्झे थी त वॉइस ऑफ सिंध पंहिंजो जेको किरदारु हिन दौर में आहे, असल सूरत हाल खां असां पंहिंजे माण्हुनि खे आगाह कयूं था। जेका बि धरती ते जेका बि शइ थिए थी उहा असां ईअं ई पेश कयूं था। त इन खे वधीक सगारो बनाइण, इन खे वधीक मज़बूत बनाइण जे लाइ असां सां बांह ॿेली थियणु खपे। ऐं शाह साहब खे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त उहे वॉइस ऑफ सिंध जे प्रोग्रामनि खे कीअं ॾिसनि था ऐं इन में वधीक बहितरी कीअं आणे सघिजे थी, माण्हुनि खे कीअं असां सां सहकार करणु घुरिजे। वॉइस ऑफ सिंध यकीनी तौर ते अहिड़ो इदारो थी आयो आहे जेको सॼे जो सॼो अहवाल सॼी दुनिया में थींदड़ ख़ुशूसन सिंध में थींदड़ एक्टिविटीज़ खे त कवर करे थो, पर ॿाहिरि बि सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि ताईं उन जी जीअं जी तीअं सूरत हाल ॿुधाए थो ऐं सभिनी खे उन में मौक़ो मिले थो त पंहिंजी ॻाल्हि उन ते पहुचे। नंढनि वॾनि वाक्यनि जेके ज़्यादतियूं थियूं थियनि या इल्मी अदबी कोशिशूं थियनि या के ॾींहं थियनि था या सिंध जा क़ौमी ॾियारा थियनि था, उन्हनि खे बि प्रोजेक्ट करे थो। मामिलो इहो आहे त असांजी ॿोलीअ खे, असांजे अदब खे अञा क़ौमी ॿोलीअ जो 77 सालनि खां पोइ न पियो मिले हैसियत। उन वक़्त में असांजी जेकी ॿी जेका मीडिया आहे उते उहा तक़रीबन कंट्रोल्ड आहे। मूंखे कुझु असांजा साफ़ी दोस्त आहिनि, इस्लामाबाद में वयसि, रहीमयार ख़ान वयसि, कराचीअ में बि आहिनि, त हुननि जा उर्दू अख़बारनि जा साफ़ी आहे। उन्हनि चयो त भई असांखे झलियल आहे त इहे शयूं नेशनल मीडिया ते न ॾियो। नेशनल मीडिया जे महिल था चऊं त वरी महिल माना उर्दू मीडिया ते न ॾियो। त इन वक़्त ते जिते एडिट थी अचनि, इश्तिहारनि ते कंट्रोल हुजे ऐं ताक़तवर इदारा या असांजूं जेके हुकूमतूं आहिनि उहे पब्लिक जो मौक़ुफ़ या सिंध जो आवाज़ थी न अचनि, पर कमर्शियल अंदाज़ में जेको कटे पुटे मसको सिंधी चैनल थोरो घणो ॾियनि था, बाक़ी ॿियनि में नथी अचे। से बि केॾे कॾहिं उते हुकूमती दबाव जे करे उते ई उन इशू खे छॾे था वञनि। उन वक़्त में वॉइस ऑफ सिंध उहो इदारो आहे जंहिंमें निजन मुबवतन वॉलंटियर्स जो आहे, यानी इनखे का बि पैट्रनाइज़ेशन या कमर्शियल सिस्टम में न आहे।
हाणे हिते इमदाद ओडे जो जज़्बो आहे ऐं पोइ ॿिया खोड़ हमदर्द 4 आहिनि जेके उनखे पंहिंजे हुबुल वतनीअ जो पंहिंजे वतन सां मुहबत जे लाइ उन खां सॼी दुनिया खे बाख़बर रखण था चाहियूं। उहे कनि पिया त हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंखे हलाइण ऐं सम्झो सिंध लाइ हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे। उन करे असांजा जेके बि दोस्त जेके दुनिया में रहनि था या ॿाहिरि रहनि था जेके असांजे सिंध सां वतन सां मुहबत कनि था उहे असांखे जीअं आउं निकितो आहियां त मूंखे खोड़ माण्हू हिते 10-15 ॾींहंनि में मिलिया आहिनि जेके जिन गॾिजाणियूं कयूं आहिनि कचहरियूं कयूं आहिनि त यानी उन्हनि खे सिंध वतन सां ऐं सिंधू दरिया सां मुहबत आहे। तॾहिं जेकर सिंध सां मुहबत आहे त जॾहिं रियासत असांखे क़ौमी ॿोली करार ॾियण लाइ तयारु न आहे ऐं असांजी ख़बरूं जेके असां सां ज़्यादतियूं थियूं थियनि उनजो पूरो अहवाल न पर उन अहवाल खे दॿाइण जी तरफ़ अक्सर असांजा वजन थियो मीडिया जा इदारा उन वक़्त ते ही ताक़तवर प्लेटफॉर्म आहे ऐं इनखे अञा वधीक ताक़तवर वॉइस थियणु घुरिजे। उन लाइ लाज़िम आहे त असां हिन इदारे जी सहकार करियूं। असांजा जेके दोस्त आहिनि हिननि सां सहकार करियूं त हिननि जी अञा वधीक एरिया ऑफ वर्क वधे, माली सहायता करियूं ऐं इन्हनि जी मदद करियूं त जीअं हिन जो दाइरो वधे ऐं सॼी सिंध जे कुंड कुड़छ ऐं दुनिया जे कुंड कुड़छ में जेका बि सिंधियुनि जी ऐं सिंध जे लाइ जेको आवाज़ थिए उहो ताक़तवर थी उभरे ऐं जेको जंहिंमें का सरकारी एडिटिंग न हुजे पर एडिटिंग निजी हुबुल वतनीअ बुनियाद ते तल हुजे। हिन इदारे खे ताक़तवर थियणु घुरिजे ऐं असां सभिनी सिंध दोस्तनि खे बि चवंदासूं हिननि जी मदद कयो, साथ ॾियो। इंशाअल्लाह असांजो साथ